आयो मौलाना ॿुधाए पियो त जिब्रील अमीन मुस्तफ़ा ॾे आयो साईं जन आराम में आ वाह मुस्तफ़ा निंड में आ जिब्रील अचे जागायो किन चो त कदमन मुबारक कने पेर घसाई किन चो त कदम पर पेर न कदमन मुबारकन सां पंहिंजा पर घसाई किन चयो त कदमन मुबारकन खे पंहिंजा चप घसाई चुमी मुस्तफ़ा जे कदमन खे साईं जन जागी पिया जिब्रील अर्ज़ कई त मुंहिंजा सोना अल्लाह साईं तव्हांखे घुरायो आहे यो बुदल थवा उलमा को बुजुर्गन को सभई वाक्यो मां तशरीह कंदुसि त टाइम घणो थींदो अॼु शेर कुछ घणा ॿुधाइणा आहिनि चे सफ़र सुहिणी ले मुरसल खे वठण जिब्रील आयो आ बीही कदे मन अज्ञान निंड मां सजण खे तंहिं जगायो आ बीही कदे मन अज्ञान निंड मां सजण खे तंहिं जगायो आ कई पेश मुहम्मद जे उते ज़म जे पाणीअ खे कई पेश मुहम्मद जे उते ज़म जे पाणीअ खे वरी पाणी कौसर जो ते खणी मीकाईल आयो आ वरी पाणी कौसर जो ते खणी मीकाईल आयो आ सफ़र सुहिणी ले मुरसल खे वठण जिब्रील आयो आ बीही कदे मन अज्ञान निंड मां सजण खे तंहिं जगायो आ हुई सवारी बुराक जी हले पई बरक वांगुर सा अब आए ॾिठो अथव मींहं जे मौसम में हिकिड़ो चमकाट थींदो आहे छा चवंदा उनखे तव्हां खेवण चवंदा केॾो स्पीड में थी वेंदी आहे बुराक एॾी स्पीड वारो रवायत में चए थो जाते नज़र पई पए उते कदम पियो पएसि उते कदम पियो पएसि शायर इस्लाम चयो छा चई चई हुई सवारी बुराक जी हले पई बरक वांगुर सा रखे कदम उते पई जिते नजर आखिर जो आयो आ रखे कदम उते पई जिते नजर आखिर जो आयो आ बीही कदे मन अज्ञान निंड मां सजण खे तंहिं जगायो आ सफ़र सुहिणी ले मुरसल खे वठण जिब्रील आयो आ नफिल यसरब ऐं सीना ऐं पढ़े बैतुल्लहम अंदर नफिल यसरब ऐं सीना ऐं पढ़े बैतुल्लहम अंदर वयो बैतुल मुक़द्दस में इमामत सां नवाज़ियो आ वयो बैतुल मुक़द्दस में इमामत सां नवाज़ियो आ सफ़र सुहिणी ले मुरसल खे वठण जिब्रील आयो आ बीही कदे मन अज्ञान निंड मां सजण खे तंहिं जगायो आ चढ़ियो बैतुल मुक़द्दस मां मथां जिब्रील जे पर ते चढ़ियो बैतुल मुक़द्दस मां मथां जिब्रील जे पर ते सतें आसमान खां रफ़ रफ़ वयो तंहिं ले सजायो आ सतें आसमान खां रफ़ रफ़ वयो तंहिं ले सजायो आ सफ़र सुहिणी ते मुरसल खे वठण जिब्रील आयो आ बीही कद मन अज्ञान निंड मां सजण खे तंहिं जगायो आ चयो मौला मुहम्मद छा हिते आंदो अथई मूं लाइ इमामुल अंबिया खां अल्लाह ताला पुछा कई त महबूब मुंहिंजे लाइ छा आंदो थी उलमा खां ॿुधो अथव न इमामुल अंबिया छा फरमायो अतहियातु लिल्लाहि वस्सलवातु वतय्यबात ई साईं जन इहो जवाब में चयो शायर छा चयो चयो मौला मुहम्मद छा
हिते आंदो अथई मूले बानो कौली फेली माली इबादत साणो आयो आ बानो कौली फेली माली इबादत साणो आयो आ सफ़र सुहिणी ले मुरसल खे वठण जिबरील आयो आ बिही क़दमन अॻियां निंड मां सजण खे तंहिं जाॻायो आ लिखी नेक मोहम्मद सूमरो असरार छा सघंदो लिखी नेक मोहम्मद सूमरो असरार छा सघंदो जंहिं लए अल्लाह अरबीअ खे अॻियां पंहिंजे घुरायो आ सफ़र सुहिणी ले मुरसल खे वठण जिबरील आयो आ बिही क़दमन अॻियां निंड मां सजण खे तंहिं जाॻायो आ।